जो मेलो आ, सम्मेलन आ, इंटरनेशनल सम्मेलन आ। जी हाँ दोस्तों, अक्सा खड़ी अची रहियो आहे द 28th इंटरनेशनल सिंधी सम्मेलन which is happening in Dubai on the 21st and 22nd December 2023. मां मंजुश्री अची रही आहियां तव्हांजे पंहिंजे सुहिणे शहर दुबई में तव्हांखे विंदराइण, झुमाइण, नचाइण ऐं सिंधियत जी जोत जॻाइण। तव्हां सभिनी सां निमाणी वेनिती आहे त परिवार ऐं दोस्तनि सहित अची हिन सम्मेलन जो मज़ो माणींदा ऐं अचो त गॾिजी सिंधियत जी ऐं असांजे प्यारे झूलण जी जोत गॾिजी जलायूं। जय झूलेलाल। झूले झूले झूले